दोस्तों जर्मनी में घर ॻोल्हणु रेंट ते ईअं आहे जीअं सिंध जे अंदरि सरकारी नौकिरी ॻोल्हणु आहे। माना नौकिरी हिकिड़ी अप्लाए करण वारा 5,000 10,000 माण्हू। हाणे हिकिड़ो घर रेंट जे लाइ वठिणो आहे, हुनखे ॾिसण जे लाइ आया आहियूं ऐं हुनखे ॾिसण जे लाइ माण्हू बि तव्हांजा 200 300 माण्हू ख़ाली आया आहिनि ॾिसण जे लाइ त हुननि खे रेंट ते वठिणो आहे। मतिलबु एतिरो ॾुखियो आहे घर रेंट ते वठणु। हाणे हुनखां बि वॾी भली ॻाल्हि इहो आहे त जर्मन्स जेके आहिनि तव्हांजा जेको सो टाइम जा ॾाढा पाबंद हूंदा आहिनि। मतिलबु अगरि तव्हां लेट थिया त तव्हां विया, बट असां वटि ईअं थींदो आहे न त असां लेट न थींदा आहिनि, जल्दी वेंदा आहियूं त माण्हू ख़ुशि थींदो आहे त ॾिसो यार ॾिनल टाइम खां बि अॻु में आयो। अगरि जर्मनी में तव्हां ॾिनल टाइम खां 15-20 मिंट बि अॻु में अची विया न त उहो बि नेगेटिव आहे। माण्हू कावड़ंदो चवंदो मां तव्हांखे 3:30 जो टाइम ॾिनो आहे, तव्हां मूंखे 3:30 वॻे कॉल कंदा या तव्हां मुंहिंजे घर जे ॿाहिरि 3:30 वॻे ईंदा। हाणे असां आया आहियूं, बारिश हले थी पई ऐं 20 मिंट आहिनि अञा 3:30 थियण में। हाणे असांखे वेट करिणो आहे त जीअं 3:30 थियनि त असां हुनखे कॉल कयूं। ऐं असां ईअं हिते राउंड हयूं पिया ॿाहिरि, छो त तव्हां कंहिंजे घर जे ॿाहिरि बीह कोन था सघो, हुते वीडियो बि रिकॉर्ड कोन था करे सघो, प्राइवेसी हूंदी आहे, हुननि जा नाला हूंदा आहिनि, जेको घंटी हूंदी आहे हुन ते हर नंढी नंढी शइ जो ख़्यालु रखंदा आहिनि। पर इहो शइ सम्झ में कोन ईंदी आहे त यार 10-15 मिंट कोई अॻु में अची वञे त माण्हू वेलकम करे ख़ुशि थिए। पर हे माण्हू थोरा दिमाग़ खां न उहो हूंदा आहिनि, हिननि खे बसि टाइम पाबंदी 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 खपे, पोइ भले कुझु बि थी वञे, तूफ़ान अचे, बारिश अचे, को वॾो मसइलो थी वञे, हिननि तव्हांखे टाइम ॾिनो, तव्हांखे हुते पहुचणो आहे। ऐं इहे चवंदा आहिनि त असांजो तूफ़ान खां बारिश खां जेको सो कोई बि वास्तो न आहे। जॾहिं मां जॉब ते हिकिड़ी दफ़ा 2 मिंट लेट पहुतमि, बारिश हली पई, मां साइकिल ते वियमि, साइकिल ते मां सॼो गीलो थी पियुमि, साइकिल ते जीअं मां पहुतमि हुते जेको बॉस हुई हुन कंपनी जी, हू थोरी स्ट्रिक्ट हुई, जर्मन हुई न, हुन मूंखे सिधो चयो की अॼु 2 मिंट लेट थियई, नेक्स्ट टाइम ईंदे न डायरेक्ट पेपर ॾेई घर मोकिले छॾंदुसि। हाणे हुन ॾिठो मां सॼो पुछियल आहियां, बारिश आई, तूफ़ान, चयो मुंहिंजो मक़सदु न आहे तूफ़ान बारिशूं कुझु बि अचे न, कमु त न रुके न, मुंहिंजो जेको कमु आहे, जेको मक़सदु आहे, उहो त ख़राबु न थिए न तुंहिंजे करे, त आई डोंट केयर ॿिया अचंदा, तोखे बि अचिणो आहे। त हे शयुनि जे हिसाब सां अगरि तव्हां ॾिसो न त जेको टाइम जी जॾहिं ॻाल्हि अचे थी न त हे माण्हू कंहिंजी ॿुधंदा न आहिनि।